आयो लाल सभई चओ झूलेलाल। सिंधी हुजण भाग्य जी ॻाल्हि आहे ऐं सिंधीअ जो झूलेलाल साईंअ ते श्रद्धा हुजण सौभाग्य जी ॻाल्हि आहे। असां सिंधी भाग्य वारा आहियूं। लाल साईंअ जो प्रचार करे गॾु गॾु सौभाग्य वारा बि थियूं। नाएं सवाल जो सही जवाब आहे डी। आयो वज़ीर जॾहिं भॻवान झूलेलाल खे ज़हर ॾियणु आयो हो तॾहिं उहो ज़हर गुलाब जे गुल में लिकाए ॾिनई हुई। सवाल ॾहों। मिर्ख शाह जो ऐलान ॿुधी करे सभिनी सिंधियुनि केतिरा ॾींहं उपवास कया? ए 40 ॾींहं, बी 7 ॾींहं, सी 20 ॾींहं, डी 10 ॾींहं। अहिड़ा ई ॿिया सवाल ॾिसण लाइ सिंधी समाज एकता चैनल खे लाइक, शेयर ऐं सब्सक्राइब कजो।